अस्सलामुअलैकुम दोस्तों, माया तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली तव्हां ॾिसी रहिया यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों, फ़ाइज़ा अलीअ खे केरु नथो सुञाणे सिंध में, बल्कि पूरे पाकिस्तान में। फ़ाइज़ा अली हिकु गुलूकार आहे दोस्तों, जेका सिंध जी जेका आहे उनखे राणी बि सॾिजे थो। उन जो हिकिड़ो वीडियो जेको आहे सो गैर मुनासिब हिकिड़ो वीडियो साम्हूं आयो दोस्तों। उन जी लीक थी वई। सोशल मीडिया ते घणा ई दोस्त कमेंट्स करी रहिया आहिनि त हे फ़ाइज़ा गुल आहे, लेकिन तव्हां पाण ॾिसी ऐं अंदाज़ो लॻाए सघो था। तो तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो, छा वाकई फ़ाइज़ा अली आहे हिन वीडियो में? छाजे करे जो जेको बि मशहूरु थींदो आहे, असांजे हींअर तव्हां ॾिसी सघो था हिकिड़ो वीडियो पहिरीं वायरल थियो। पंजाब जो हिकिड़ो यूट्यूबर हुई जेका ख़ातून जंहिंजो नालो अलीना सैर आहे दोस्तों। ॾाढो जेको आहे सो माण्हुनि जे जेको आहे सो तनक़ीद में रही आहे औरत, ऐं वॾी यूट्यूबर आहे। तक़रीबन उन जा सब्सक्राइबर ॾिसजनि जेको आहे सो अलीना सैर जा उन जा तक़रीबन 15 खां 16 लख सब्सक्राइबर आहिनि। ऐं हींअर फ़ाइज़ा अली जेका जेको आहे सो सिंध जी वॾी राॻीदड़ आहे, ॻाइणी आहे दोस्तों, मशहूरु आहे। माण्हू उन जा गीत झंग जर में ॿुधनि था। उन जी हिकिड़ो नए जेको आहे सो मुनासिब हिकिड़ो वीडियो साम्हूं आयो आहे। तव्हां हे ॾिसी रहियो आहे, स्क्रीन रिकॉर्डिंग ते हली रहियो आहे। छा वाकई हिन में फ़ाइज़ा अली आहे जेका औरत ॾिसण में अचे थी, या ॿी का शख़्स आहे हिन खे फासाइण जे लाइ, हिन खे जेको आहे सो बदनाम करण जी कोशिशि कई पई वञे? कमेंट्स में वधीक रायो तव्हां ॾेई सघो था। वॾी महिरबानी, किथां वीडियो सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, ऐं चैनल खे सब्सक्राइब करे ऐं पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी